विलादत थी अल मुस्तदरिक हाकिम वारो तो लिखे त नबी सही सैयदा जे घर में आया के जे घर में आया बीबी फातिमा जे घर में आया ऐ अम्मा फातिमा जे नाले हजरत आयशा थी चे त तमशी फातिमा तो कअन्न मशियहा मशी रसूलिल्लाह फातिमा ई हलंदी हुई जण मदीने जो मीर पियो हले नचे सुभान अल्लाह थक जी त कोन गाता के टक्कर में ना छड़नो तमशी फातिमा तो कअन्न मशियहा मशी रसूलिल्लाह फातिमा ई हलंदी हुई जण मदीने जो मीर पियो हले फातिमा वेठी हुंदी हुई ईअं लॻंदो हो ॼण मदीने जो मीर वेठो आहे फातिमा खिलंदी हुई ईअं लॻंदो हो ॼण मदीने जो मीर पियो खिले ॾाढो नबी से जो फातिमा ज़हरा सां प्यार सुभान अल्लाह से फरमाइनि था फातिमा तु बदअतुम मिन्नी फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो आहे फातिमा मुझे जिस्म जो हिस्सो आहे सैयदा तय्यबा ताहिरा अहल बैत में शामिल आहे ऐं अहल बैतन जो अल्लाह जेको मक़ाम कयो आहे जेको मर्तबो कयो आहे तमाम वॾो आहे असां सुन्नन जे मथां इहो इल्ज़ाम हयो वेंदो आहे त सुन्नन जे किताबनि में अहल बैतन जो शान कोन्हे को सुन्न जे हदीसनि जे किताबनि में नबी साईं जो रिवायतूं अहिड़ियूं कोन बयान कयूं अथनि जेके अहल बैतन जे शाननि में मुतअल्लिक़ हुजनि मां अर्ज़ करे वञा त कई अहिड़ियूं हदीसूं आहिनि हज़रत इमाम हसन जे शान में अलॻि इमाम हुसैन जे शान में अलॻि फातिमा ज़हरा जे शान में अलॻि त अलीउल मुर्तज़ा जे शान में अलॻि ये किताब असांजे वाल साहब लिखियो आहे तबरीदुल ऐनैन बिफज़ाइलिल हसनैन इमाम हसन हुसैन जे फज़ीलतुनि ते हदीसुनि मां ॾाढो प्यारो किताब आहे अवां पढ़ो पाण पढ़ो पंहिंजे बच्चन खे पढ़ायो ऐं मूंसां गॾु दुरूद शरीफ़ जो भेरो ॾियारियो त अर्ज़ करे वठूं सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हजरत फातिमा जी घर में नबी से आया फरमाइन था अरूनी इब्नी मां सम्मयतुमूह मूंखे मुंहिंजो पुट ॾेखारियो नालो छा रखियो अथवस वरी बे दफे बिया फरमाइन अरूनी इब्नी मां सम्मयतुमूह मूंखे मुंहिंजो पुट ॾेखारियो नालो छा रखियो अथवस हज़रत अली चयो या रसूल अल्लाह इन जो नालो आहे हर्ब हर्ब माना जंग कंदड़ साईं फरमाइनि था न इन जो नालो आहे हुसैन इन हदीस जे तहत शारह लिखियो आहे त पंहिंजे बच्चन जा नाला भला रखजनि असांजी सिंधीअ में पुराणे दौर में अबा कहिड़ा नाला हूंदा हुआ खबर खान ईअं न खजी खान कोरो खान लीमू फ़कीर मिर्च फ़कीर ॾाढा भला नाला रखंदा हुआ वॾड़ा वरी हमरा जे पुट जो जिसिन था नालो जी लीमू से छो रखी ॾाॾे जो नालो हो नबी से फरमाइनि था सुठा नाला रखो नबीअनि जा नाला पंहिंजे बच्चनि ते रखो ऐं फरमायो त मोहम्मद मुंहिंजो नालो रखो भला नालो ॿुधी दिलि ठरेव या कान ठरेव ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता न चई सुभान अल्लाह हेरे साईं हाफ़िज़ अयाज़ चई पियो तव्हां नथा चओ अलाए छो काबड़िया वेठा मूं ते ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता अरे ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता बिगड़ी भी बना देता है नाम मोहम्मद साईं फरमायो पंहिंजे बच्चन ते मुंहिंजो नालो रखो उलमा फरमाइनि था जे घर में ॿार जाओ उन जो नालो मोहम्मद रखियो वियो त अल्लाह जा मलाइका उन घर जे दीदार लाइ ईंदा साईं फरमायो उन जो नालो आहे हुसैन
यो मुझे दिल जो आ चैन जी हबीब जी मां जो हुक्म हुंदो महबूब पंहिंजे बच्चे जे सजे कन में अज़ान चईया खबे कन में तकबीर चईया एतरी त मुस्तफा जी हुसैन ते मेहरबानी थी वई जो मदीने वारे पंहिंजी ज़ुबान कढिया हज़रत हुसैन जे वात में ॾिनी छा थींदो आहे ॿार ॼमंदो आहे त पोइ पहिरियां उनखे नजरे ॿार खे कंहिं नेक माण्हूअ खां खाधो खाराए खाराबो इन से के पीर खाया पीर नेका या आलिम रब्बानी या मुर्शिदा सही पंहिंजे वात सां लगल खाधो तूं ॾे त मुंहिंजो बच्चो खाए नेक थे साले थे भलो थे जीअं तूं आलिम आहीं या मुंहिंजो बच्चो बि आलिम थे सची ॿुधा त जंहिंखे सुती मदीने जे मीर जे ज़ुबान जी मिली हुजे उन हुसैन में कमाल हूंदो या न पंहिंजे वात नबी से पंहिंजे वात खे इमाम हुसैन जे वात ते रखे पंहिंजी ज़ुबान खे कढी करे हज़रत हुसैन जे वात में ॾिनो आहे हुसैन नबी से जे ज़ुबान खे चूसे पियो ऐं ॼण त नबी से चवनि पिया त हुसैन अॼु ढौ करे वठ मथां करबला जे मैदान में जंहिं तोखे पाणी न मिले तकलीफ़ महसूस न कजां छो त मूं मदीने वारे अॼु ई तोखे ढौ कराए छॾियो आहे सते ॾींहं नबी से इमाम हुसैन जो अक़ीक़ो कयो आहे रिवायत में है तो बदुम्बा इमाम हसन जे नाले ते नबी से कुठा ऐं बदुम्बा इमाम हुसैन जे नाले ते हुजूर अक़ीक़ो कयो संदन वारन खे लहराए उन जे बदले में चांदी सदको कई थन ॾाढो हुसैन सां नबी से जो प्यारा साहबी तो फरमाए हिकिड़े दफ़े हिन टंग ते इमाम हसन वेठो आहे हिन टंग ते इमाम हुसैन वेठो आहे हबीब पंहिंजे मां खे हसन ऐं हुसैन ते रखियो वेठा आहिनि ज़रे हसन ॾे पिया ॾिसण वरी हुसैन ॾे पिया ॾिसण वरी हसन ॾे पिया ॾिसण वरी हुसैन ॾे पिया ॾिसण हिकु सहाबी अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह अतुहिब्बुहुमा छा तव्हां इन्हनि ॿिन्ही सां प्यार कयो था सही फरमाया कैफ़ ला उहिब्बुहुमा हुमा रैहानताय मिन दुनिया अशुम्मुहुमा मां इन्हनि सां के प्यार न कंदुसि ए ॿई मुंहिंजा गुल आहिनि जीअं गुलनि खे सुंघबो आहे त राहत ईंदी आहे ईअं हसन ऐं हुसैन खे मां सुंघंदो आहियां त मुंहिंजे क़ल्ब खे करार ईंदो आहे हज़रत अली जो मां सुतो पियो हिकिड़े दफ़े नबी से आया मां लेटियो पियो नबी से आया इमाम हसन चयो नाना उन लगी मेहरबानी कयो हिकिड़ी रिवायत में नबी से पानी ॾिनो ॿी रिवायत में त महबूब हिकिड़ी बकरी बीठी हुई उन बकरीअ खे ॾुधो आहे पंहिंजे हथनि सां ॾुही हज़रत इमाम हसन खे पानी ॾिनो या खीर ॾिनो इमाम हुसैन चयो नाना मूंखे बि ॾे साईं फरमायो न पहिरियां हसन खे ॾींदुसि न मूंखे ॾे पहिरियां खीर फरमायो न पहिरियां हसन खे ॾींदुसि न मूंखे ॾे फरमायो पहिरियां हसन खे ॾींदुसि हज़रत बीबी फातिमा पई चई बाबा लॻे थो जो हसन सां वधीक प्यार हसन सां वधीक मोहब्बत से फरमाईंदा अहिड़ी ॻाल्हि कान्हे जीअं मूंखे हसन प्यारो आहे तीअं मूंखे हुसैन बि प्यारो पर हसन वॾो आहे पहिरियां हसन घुरियो आहे पहिरियां हसन खे पाणी ॾींदुसि पोइ हुसैन खे ॾींदुसि हज़रत अली पियो चए मां सुतो पियो आहियां मूं चयो नानू ॼाणे त ॾोटा ॼाण नबी से हज़रत फातिमा खे फरमायो या फातिमा तो इन्नी वइयाके वहाज़ाने वहाज़र राकित यानी अलीयन यौमल क़ियामत फी मंजिल फातिमा मां तू ही हसन ऐं हुसैन ऐं सुतल अली क़यामत जे ॾिहाड़े हिकिड़े ई मक़ाम में गॾु हूंदासीं आले रसूल जी तूं अज़मत क़ुरान में पढ़
भंगे प्यार वड़ी अली अंधा अली जो नालो पाक आया पलीता सच्ची बुधाया मुसलमान है तो बुधा ना बा अली जो नालो पाक आ तो बात पाक करे पो वठन अली जो नालो पाक आ तू पलीत बात स अली जो नालो केड़ो तो वठी पोसी असी हे दर्जा हुबदार हूं ता हे दर्जा हुबदार किथा थियो हे दर्जा हुबदार है आशिक जेके बिना वजू जे हजरत अली जो नालो वठण में बेअदबी समझदा जैसे प्याला था पुरकन महबूब था मुरकन कंजर था कुरकन जण पिणन जी था पियूं फकीर सुभान अल्लाह चई वाह वाह जण पिणन जी था पियूं अब असां जे पी जी त कोंधा पियो पर हमारी कांच लयो थी वने वो संभाले के कुछ तो होश कयो न पाक बात करे वजू करे थोई बात खे पो तो लख भेरा अली चो दासा जे दिल खे करार मिले जे जो आहे अली असा प्यार ओ हथ मथे करे मन्यो था वाकई बियो जे जो आहे अली असा प्यार ओ हथ मथे करे पुल तल गुणु अपार ओ हथ मथे करे टिकट जन्नत जी है दरदी दो अरे दावा हजरत अली जन्नत जी टिकट नींदो तारीख तबरी वारे लिखियो रियाद नदरा में हिकड़े दफे हजरत अली उल मुर्तजा शेर खुदा ने हजरत अबू बकर ने खिले पियो पुछी अबू बकर खिली थो जिसी मुंदिल वर नबी का बुधो हो पार फरमायो तो पुल सरात ता टपी जन्नत में हो विंदो जेके अली जन्नत जो परवानो दे जेके अली जन्नत जी टिकट दे ओ जन्नत में विंदो हजरत अली खबर तो छा चे सुबुत जो चंगी तरह हजरत अली फरमाया तो मुखे भी दिल पर नबी एकड़ी गाल चई हुई जी से मेरा बुधा केड़ी पार फरमायो त नबी से मुखे चयो त जन्नत जी टिकट उनखे दिजा जे जे दिल में अबू बकर सिद्दीक जी मोहब्बत हुजे अबू बकर जो प्यार हुजे अबू बकर जी उल्फत हुजे टिकट जन्नत जी है दरदी दो जे देखे न जे दिल में अबू बकर जी मोहब्बत हुंदी टिकट जन्नत जी है दरदी दो टिकट जन्नत जी है दरदी दो सही जे को जन्नत ले तैयार ओ हाथ मथे करे ये जो आहे अली असा प्यार ओ हाथ मथे करे जेके पुल तल गुणु अपार ओ हाथ मथे करे फरमाइंदा इन्नी फातिमा मां व इयाके तुम व हाज़ानी ही बई हसन हुसैन हाज़र राकिब युसुद्दन यानी अलीजन यानी अली यौमल क़ियामती फी मंज़िलिन वाहिदिन हिकड़ी जगह में गड हुंदास साहब ये पूछो या रसूल अल्लाह अय्युन नास अहब्बु इलैक मानन मामा सा वधिक प्यार कजो न ता जो वधिक प्यार के सावा पार फरमाए अल हसन वल हुसैन एकड़ो हसन सा प्यारा बे हुसैन सा प्यार हजरत अबू हुरैरा तो चे तमा जने भी मां हुसैन खे दिसंदो आया त मुझे अखिन मां बूढ़ा बहता रोंदो आया अखिन मां पानी वहींदो आ पुछन था त छो तो रोंदो आही जे तो एकड़े दफे मदीने जे शहर में चो सुभान अल्लाह केरे शहर में डाढा चो जोर सा चो मदीने में जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ जिंदगी रहती खाओ पियो कड़ लगा जाओ चाह पीने से करार पे मौलवी की सलाह है तो मौलवी साहब तुम बैठे टुकड़ जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ ब्यो चाहे नीव रब जे रहमतुन जो
घड़ी मदीने में आ कुले दे थेरो लोग कहते भी मदीने यार दुआ कर जा बेड़ा पार तेरा खुश करी दुआरी कर जा पैरन के चुमंदे मेरा भी तो वने चवंदे से दुआ केर जे हालानी तो वने चवंदे से दुआ जो छाई मदीने में जो मेहराब परवारा चवन मदीनो हालानी वारा चवन मदीनो लाखा रोट वारा चवन मदीनो दुनिया जे आशिक जे सीने के चीर तन जे अंतर मा तो के मदीनो निसरमी छाई मदीनो अज बुद्ध तो के मां बुधाए तो मदीने में छा जिंदगी मदीने में आ हर खुशी मदीने में आ मीह रब जे रहमत जो हर घड़ी मदीने में मुस्तफा जे रोजे में अजब जी चमक नूर जे शान जी रोशनी मदीने में आ मदीने जे शहर में अबू हुरैरा तो जे मस्जिद में बैठो नबी से आया अदब में उठी बिठो सुभान पंजी बाह मुझे बाह थी टेक दे मूसा गद हलिया बनु केन का जी बाजार जी तरफ व्यासी नबी से मूसा गदहन होटो प्या क्यों गालायो न को हिता वेही रहा मुके फरमाया उदउली लुका नजले के सदकर नजले के बचिया मैं तो मां बाहर निकतुस देसात इमाम हुसैन पे वचे इमामती जने मदीने जी मीर जी नजर पईया हजरत हबीब करीम पंजे हथन के ढगो करे हुसैन के फरमाए हुसैन वेजुआ हजरत हुसैन पंजे हथन के नबी से जे हथन में निनुआ सही फरमाए था इसाद ओ हुसैन मथे चढ़ हजरत हुसैन पंजे पैरन के नबी से जे रानों ते रखियो अन्या फरमाए पिया मथे चढ़ सीने ते पैरन के तो रखे नबी से पंजे बात के इमाम हुसैन जे बात ते रखी चुन्नी दे फरमायो अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहु व अहिब्ब मन युहिब्बुहु वला मुझ हुसैन सा प्यारा तू भी हुसैन सा प्यार कर ऐ जे को हुसैन सा प्यार करे रब तू उनके पंजो महबूब बना सुभान अल्लाह केतरो नबी जे डोटे जो शान मकाम आल बेतन जो बड़ो शान वडी इज्जत नबी से फरमाया अहिब्बुल्लाह लिमा यग़ज़ुकुम बिही मिन निअमिही व अहिब्बुनी लिहुब्बिल्लाह व अहिब्बु अहल बैती लिहुब्बी नबी पाक फरमायो त खुदा सा मोहब्बत कयो जो त खुदा ता के पंजे नेमतुन मा ग़िज़ाउ थो खाराए ऐ मदीने वारे सा मोहब्बत कयो खुदा जी मोहब्बत जे करे ऐ मुझे अहल बैतन सा भी मोहब्बत कयो मुझी मोहब्बत जे करे हज्जतुल वदा जे मौके ते आखिरी टाइम ते नबी से पंजे उम्मत के केड़ी वसियत बार फरमायो तमादा में बशे छड़ियो थो वने उनन मा जे हिसाब ता चमड़ियो त इंशाअल्लाह तहा कामयाब है ऐ लन तदिलु बादी अबदा मुखा पो हरगिज गुमराह न थींदो अब मरण महल जी पी पुत्र की वसियत करे ऐ पुत्र पी जी वसियत से अमल न करे तो यो हलाली पुत्र तो कौन से बोले गालायो बटरे मिनट गालायो यो हलाली केड़ो पुत्र जो पंजे पी जे वसियत से अमल ही न थो करे ऐ वरी जे सही मां बड़ो हलाली पुत्र है बाबे जो फरमान बरदार निभागा तू मनी को न थो पंजे पी के मां वसियत करे ऐ मां जे वसियत ते अमल न करे पी वसियत करे पी जे वसियत ते अमल न करे तो यो केड़ो पुत्र चेड़ो जे पी जे वसियत ते अमल करन फरमान बरदारी मां जे वसियत ते अमल करन फरमान बरदारी मुर्शिद जे वसियत ते अमल करन फरमान बरदारी मदीने वाले मीर जे वसियत ते अमल करन फरमान बरदारी आहे या ना है
इसे मैं नबी से जो उम्मती है, तू नबी जो उम्मती है, नबी छा चयो? नबी से फरमाता है मैं बशी छड़ियो थो वणिया, एक अल्लाह जो किताब छड़ियो थो वणिया, बी मुजी अहल बैत इनन सा चंबड़े दो लन तदिलु बाती अबदा, हरगिज़ मुखा को गुमराह न थी। कोने न को सा कुरान थी, कुरान सा चंबड़े जो छा मकसद है भाकुर पाइणो, पटे मटे चुन्नियूं ॾेई सकोरा गाडो भलारो आही, सुबह जो तुझो दीदार कयो तुम सजो दी खोली सी ने या महीनन जे महीनन तई ये लोडी से जिसी मां कुरान सा चंपड़ेला है, इहो चंपड़ेल मुराद कोने ये न त पीखे में लोडन जिसी मां कुरान सा चंपड़ियो पियो नबी जी वसियत ते अमल यारी सीने से भाकुर पायो वेठो हुजीस मां से कुरान सा चंपड़ेला, इहो मुराद न है। मतलब हिया त कुरान जे अंदर जन शेर जो रब अमर कयो आ उनन ते अमल करन ए जन शेर का रब रोकियो आ उनन का रुकजी पवन, हिया कुरान सा चंपड़न, हिया कुरान सा चंपड़न। ए न त तो आगुर बटे मिनट चुम्मी उडई भाकुर पाए सगोरा सुभान अल्लाह माशाअल्लाह या वरी साल ते का पोती वठी पाराई देस डाढो तो कुरान ते थोरो कयो ईअं न। साईं फरमाइंदा जेको कुरान सा चंपड़े माना ही मकसद त कुरान करीम जे अंदर जिन शैन जो रब हुकुम कयो आ उनन ते अमल कयो। बी केड़ी शेर से और फरमाए बियो मुझे अहल बैत माना मदीने वाले जी आल उनन सा मोहब्बत उनन सा प्यार, हजरत इमाम हुसैन सा मोहब्बत, अहल बैत सा मोहब्बत जो जुज़ा सुभान अल्लाह। ए इमाम हुसैन सा ता जी मोहब्बत आई अलाए कान तव जंदी आए से रखणो भरी ॿिया न खणो मता ताजी बुजुर्गी टुटी पवे हथ खणण में। हर इमाम छापियो चई मन अहब्बना लिदुनिया फइन साहिब दुनिया युहिब्बुल बर्रु वल फाजिरु, जेको असा सा दुनिया जी ला मोहब्बत तो करे वो दुनिया वारे सा सा नेक भी मोहब्बत कंदो आ, फाजिर भी मोहब्बत कंदो आ। पर मन अहब्बना लिल्लाहि कुन्ना नहनु वहुव यौमल क़ियामत कहातैन। इमाम ही पंहिंजे बिन अमरन खे मिलाए फरमायो जेको असा सा खुदा ला मोहब्बत कंदो ओ असा सा क़यामत जे ॾिहारे हीअं हीअं कन हूंदो जेही बांगड़ियूं पाण में मिलियूं पियूं आहे। या हुसैन बने अली तो दे सलाम, सलाम से 2 मिनट करायो। या हुसैन बने अली तो दे सलाम, शेर हक शेर जली तो ते सलाम, तो मिसल कुर्बानी के काने सब पढ़ल मिठड़ा बिली तो ते सलाम। फातिमा जो दिलरुबा फर्जंद तू साथ आत है जी भली तो ते सलाम। अर्ज़ हिन इतरी सजो मिठड़ा मनी आहते है कर अली तो ते सलाम सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। इमाम हुसैन सुभान अल्लाह सहाबी तो चेहरी दावत ते पिया वञूं नबी से अॻियां असी नबी से जे पोयां सुभान अल्लाह। अजीब मंजरा न सही हुजूर अॻियां पिया हलन असी हुजूर जे पोयां पिया वञूं। वींदे वींदे सुणी नबी जी नज़र इमाम हुसैन ते पई आहे। इमाम हुसैन ॿारनि सां गॾु निढण सां मदीने जे घटनि में घुमी पियो। मदीने
जे खटन में इमाम हुसैन ते जरा मुस्तफा जी नजर पिया और हुसैन जे पोया व्याहर व हुसैन या फिर हा हुना मर्रतन व हा हुना मर्रतन हुसैन करही पियो भजे करही पियो भजे जरे ही बने वरी ही बने नबी से हजरत हुसैन जे पोया हर ये कदे कदे बार पंहिंजे बाबे सां हुज्जत कंदो आहे हीअं वेंदो आहे खिलंदो आहे हीअं वेंदो आहे खिलंदो आहे हज़रत हुसैन नबी साईं खे ॾिसो खिले पियो ज़रे हीअं पियो वञे ज़रे हीअं पियो वञे हुज़ूर हज़रत हुसैन जे क्यारीअ खे हथ ॾे ॾियारीअ ते हथ ॾेई फवदा फाहु वला फीह फकबलहू नबी से पंहिंजे वात खे हज़रत हुसैन जे वात ते रखियो आहे चुमी ॾेई फरमाइनि था हुसैन मिन्नी وأنا من حسين أحب الله من أحب حسين حسين سبت من الأسباط حسين موما ما حسين مايا رب ان سان محبت कंदो जेको हुसैन सां मोहब्बत कंदो त हुसैन मुंहिंजे सभिनी ॾोटनि में शान ऐं मक़ाम वारो ॾोटो आहे सुभान अल्लाह जे जो शान खुद मदीने वारो बयान करे मौलवी के या मुल्क के केड़ी ताकत आ जो उन इमाम जो शान बयान करी सके नबी से फरमाया इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाबे अहलिल जन्नति हसन हुसैन जन्नती जानन जा सरदार अरे यादी से ता आलमन का बुधिया ना आला जो बाबा ट्रीटमेंट आलमन का तकरीर में वाइजर में बाबा हसन हुसैन जन्नती जान जा सरदार है आला इहा हदीस आहे ये बी हदीस माता जे सामो पढ़ो तो इहा हदीस केड़ी अबू बकरिन व उमर सय्यदा कुहूल अहलिल जन्नति अबू बकर उमर जन्नती करण वठन जा सरदार है न चई सुभान अल्लाह ता के मां कया छा ॾाढा मुर्सायो अब अर्ज़ बुधो चंगी तरह त नबी साईं जी ही हदीस हसन हुसैन जन्नती जान जा सरदार हाणे इहा हदीस जे पढ़ी थी वञे त हीअ हदीस छो नथी पढ़ी वञे त अबू बकर ऐं उमर जन्नती करण वठन जा सरदार आहिनि जीअं हूअ नबी जी हदीस आहे तीअं ही नबी जी हदीस आहे जीअं हू रसूलुल्लाह जो फरमान आहे तीअं ही रसूलुल्लाह जो फरमान आहे जीअं हू रसूलुल्लाह चयो आहे तीअं ही रसूलुल्लाह चयो आहे जे हिकिड़ी हदीस बयान कई वञे ऐं ॿी न बयान कई वञे त या ना इंसाफ़ी आहे या न आहे काला मुझा सही ना इंसाफी आहे या नहीं अबू बकर उमर जन्नती करण वठन जा सरदार है हां इन हदीस ते इश्काल आ केड़ो त बाबा जन्नत में हर को जवान हुंदो अबू बकर उमर वठन जा सरदार के थींदा ताके खबर नबी से जे खिदमत में एकड़ी पोड़ी आई अचे अर्ज की या रसूल अल्लाह अल मां जन्नत में विंदस सही फरमायो न पोड़ियों जन्नत में कोन विंदो वची रोन शुरू की या रसूल अल्लाह रोए पई के अर्ज के हबीब रोए पई मां फरमाया घबरा न पोड़ियों जान थी जन्नत में काल वने वाला कौन वने वाला तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी मोरिया पार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा चाहे बिना पाछे जे तुझो पाक जिस्म नख के न वेहण जो आ तो ते हुक्म वद यूसुफ खां हुस्नी जाग वद यूसुफ खां तुझो हुस्न अदम थिया मलकहू मस्तान नबी तुझे शान मथा जन्नत
औलाद में धर को जवान को अबू बकर उमर जन्नती करण वठन जा सरदार किया है। उलमा फरमाए था आसान जवाब जेके जवानी में दुनिया छड़े वींदा उन जा सरदार इमाम हसन हुसैन ऐ जेके बुढ़ाप में दुनिया छड़ींदा उन जा सरदार अबू बकर उमर सहाबा इकराम अहल बैत जा दुश्मन हुआ।